अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चॾड़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चॾड़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ऐं फिल्म जल्लाद जे बारे में। सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों मुंहिंजी जेका फिल्म आहे जल्लाद हाणे आख़िरी मरहलनि में आहे एडिटिंग जे, ऐं इंशाल्लाह ही हिकु ॿिनि ॾींहंनि में फिल्म अची वेंदी। ऐं दोस्त मां अव्हांखे हिन फिल्म जे बारे में ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जी कहाणी हिकु इनकलाबी कहाणी आहे ऐं हिन में हैड फाइट ॾेखारी वई आहे तमामु ज़बरदस्त नमूने ऐं मुख़्तलिफ़ आहे। जेके बि अॼु ताईं फिल्मूं ठहियूं आहिनि सिंधी मीडिया जूं उनखां तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे। त तमामु जल्द ही फिल्म अवां ॾिसी सघंदव मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते। त दोस्तों ॻाल्हि करे रहिया हुआसीं ड्रामा सीरियल दौलाब जी। ड्रामा सीरियल दौलाब हिकु एॾो इनकलाबी ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। अवां आज़म मेंगल जो करेक्टर ॾिसो पिया ऐं उनखां पोइ इरफान शेख जो जेको करेक्टर आहे बोहतार माय फुट हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त नमूने सां उहो ॾिठो पियो वञे। ऐं जेका अॼु जी अचण वारी किस्त आहे उहा त तमामु ज़बरदस्त थी वेंदी, छो त होॾऊं मुराद वारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। हाणे हेॾे सोढल वारनि खे ख़बर पए थी ऐं सोढल वारा उतां निकिरण जी कोशिशि कनि था ऐं इहा जॾहिं कोशिशि कनि था त हुतां जा जेके गार्ड आहिनि उन्हनि खे वञणु नथा ॾियनि, पर उते ही ॾाढ कंदा ऐं ॾाढ करण खां पोइ आज़म मेंगल जी जेका अमर आहे साइण वॾी उहा अची वञे थी ऐं उन्हनि खे चए थी त अगरि अवां हितां निकिरो था त पोइ कॾहिं बि हिन हवेली जा दर अवां जे लाइ न खुलंदा। अवां केॾी बि मुसीबत में हूंदा हुए त असां अवां जे कम में दख़ल अंदाज़ी न कंदासीं, अवां जे अॻियां न ईंदासीं। सुठो इहो आहे त फ़िलहालु अवां हिते वेही रहो ऐं अवां ते जेका हिन वक़्तु मुसीबत अची वई आहे उनखे असां हल करण जी कोशिशि कंदासीं। पोइ हिते इरफान शेख जेको सोढल जे करेक्टर में आहे ऐं उहे रुकी वञनि था ऐं होॾां कूंज ऐं मंसूर जो जेको किस्सो आहे, मंसूर हिन वक़्तु मंसूर ख़ान सम्झी रहियो आहे त कूंज जे करे ई मूं ते हमला थियनि पिया, पर कूंज जे करे न पर शाहनवाज़ ख़ान पंहिंजी ज़ाती रंजिश जे करे हुन ते हमला कराए थो। पर कूंज जेका ककर वारनि जी आहे ऐं ककर वारा जेके आहिनि उहे मंसूर ख़ान जे हिन वक़्तु ख़िलाफ़ु आहिनि। पर कूंज ऐं मंसूर ख़ान जी मोहबत हाणे वधीक जेका आहे तेज़ी सां वधंदी पई वञे ऐं राति वारी किस्त में अवां ॾिसंदव त मंसूर ख़ान कूंज सां मिलणु अचे थो ऐं कूंज हुन सां मिले थी हिन किस्त में ऐं होॾां शक पइजी वञे थो ककर वारनि खे ऐं हू पंहिंजे पीउ खे माउ खे रोकनि था त कूंज खे अकेलो न वञणु ॾिजो। ऐं हीअ तमामु डिघो किस्सो आहे कूंज जी मोहबत जो। ऐं अवां शायदि ॾिसो पिया हिन जेका अॼुकल्ह जी रिकॉर्डिंग हले रही आहे दौलाब जी, उन में कूंज जेका आहे उहा साइण वॾी वटि वियल आहे। हीअ तमामु डिघो किस्सो आहे, अवां ॾिसंदव। अगरि मूं ॿुधायो हू हुते कीअं वई त हिन ड्रामे जो सस्पेंस जेको आहे उहो टुटी वेंदो। उन जे करे हीअ जेको राज़ आहे अव्हांखे कोन ॿुधायां थो, पर वाक़ई कूंज जेका आहे उहा पहुचे थी साइण वॾी वटि ऐं मंसूर ख़ान वटि। छा थींदो कीअं थींदो इहो मां अव्हांखे अॻिते ॿुधाईंदुसि ऐं इहो अव्हां जे लाइ सस्पेंस छॾियूं थो वञा त हीअ ड्रामो जेको आहे तमामु दिलचस्प थींदो थो वञे। ओॾो इनकलाबी करेक्टर बि मंसूर ख़ान, ओॾो मेन हीरो मंसूर ख़ान आज़म मेंगल जो आहे ऐं हीअ जेका लव स्टोरी आहे इहा आज़म मेंगल जी तमामु ज़बरदस्त आहे। होॾां धरती सां मोहबत, हेॾां छोकिरी सां मोहबत,
माना ही तमामु हिकु दिलचस्प कहाणी आहे ऐं इन दिलचस्प कहाणी इन सस्पेंस रखण जे लाइ अव्हांखे वधीक मां अॻिते ॿुधाईंदुसि। ऐं हिन वक़्तु जेका रिकॉर्डिंग हले पई दोलाब जी, उहे जेके सीन आहिनि वेतर जेके ही पोयां सीन थिया आहिनि उन्हनि खां तमामु ज़बरदस्त आहिनि। हर ॾींहुं हिन कहाणी जो रुख जेको आहे उहो हिकु तब्दीली ॾांहुं वञी रहियो आहे। हिकु एॾो ज़बरदस्त कैरेक्टर आहे। ऐं होॾां ही जेको ड्रामो आहे आज़म मेंगल जो, अवां नसरुल्ला गॾाणी जो किस्सो ॿुधो हूंदो, बिल्कुलु अहिड़ी तरह आहे, पर हू हिकु मिसकिन घराणे सां तालुक़ु रखे पियो, ही सरदारी घराणे सां तालुक़ु रखे थो, मगर जेके हुन जा क़दम आहिनि, उन जा जेके ख़्यालात आहिनि उहे हिके ई आहिनि जेके नसरुल्ला गॾाणी जा हुया, जेको हू पंहिंजी क़ौम जे लाइ करणु चाहे पियो। उहा शइ ही मंसूर ख़ान करणु चाहे थो, आज़म मेंगल करणु चाहे थो। आज़म मेंगल जो कैरेक्टर तमामु ज़बरदस्त वञे पियो। होॾां इरफान शेख बि जेका हिन में एंट्री कई आहे, हिकु नारो हाणे ही जेको कैरेक्टर आहे इहो बि इनकलाबी थी वेंदो। ऐं निसार शाह जो जेको कैरेक्टर आहे उहो बि हिकु इनकलाबी कैरेक्टर आहे, पर उन्हनि खे हिननि ॾचनि में फसायो वियो आहे। ही ॻाल्हियूं खोड़ आहिनि, उहे अव्हां सां कबियूं कंहिं अॻी वीडियो में। ऐं हिकु जेको नओं ड्रामो अचण वारो आहे मेहरान चैनल जो दो तमामु हिकु ज़बरदस्त ड्रामो हूंदो। ऐं अनक़रीब मां उन जे बारे में अव्हांखे पूरी डिटेल सां ॿुधाईंदुसि, छो त ही मंज़ूर दानिश साहब जो ड्रामो आहे। ऐं अव्हां ॾिठो त हवेली ड्रामे जो वाइंड अप कयो वियो आहे, KTN वारनि हुन जो वाइंड अप करे छॾियो आहे। खोड़ सबब हुया, इहे सबब जेके आहिनि उन्हनि जा पंहिंजा आहिनि, ही ॿुधाइणु मुनासिबु न आहे। ऐं इन ते घणा तबसरा बि हली रहिया आहिनि ऐं उन जे बारे में तमामु जल्द अव्हांखे मां ॿुधाईंदुसि। इन ते पंहिंजे अलीअ सन चॾक ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।